ते एहतजाज भी कयोसीं ऐं ॿियो त जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे जंहिं उन खटियो आहे टोटल 34 वोटनि ते खटियो आहे जॾहिं त असां 100 ॼणा हिते ई मौजूदु आहियूं जंहिंजो वोट कास्ट ई न करणु ॾिनो त असां ही जेका टोटली प्री प्लानिंग जेका हुई मथां जे तरफ़ां त बाबा ही तव्हांखे लिस्ट ॾिनी वेंदी ऐं ॿी जेका अजीब ॻाल्हि आहे उहा इहा आहे त लिस्ट असांखे सुबुह जो ॾिनी अथनि जेकॾहिं असांजा नाला न हुजनि हा त अॻ में असांखे ॾियंदा त शायदि असां उनखे ॻाल्हायूं आहे हाणे सुबुह जे टाइम उन ॾिना आहिनि ऐं जॾहिं त असां एहतजाज बि कयो आहे त बाबा जेके असांजा कैंडिडेट्स आहिनि उन खां तव्हां वोट कास्ट करायो उन डिले कराईंदे कराईंदे आख़िर में चवनि त बाबा तव्हांजो वोट कास्ट न थींदो हाणे जेका लीड उन बीआरई आहे उहा बीठी आहे 34 जे हिसाब सां जॾहिं त हिन वक़्तु ताईं बि असां जेके 100 जे क़रीब दोस्त आहियूं जेके हिते मौजूदु आहियूं उहे असां मौजूदु आहियूं जंहिंजो वोट कास्ट न थियो आहे जेकॾहिं असां उहे ई सिर्फ़ु वोट कास्ट कयूं त तक़रीबन असां खटियूं बीठा आहियूं जेकॾहिं उहो पैनल खटे वियो आहे अॻिलो त असां चऊं था जेके असां वोट जंहिं कास्ट न कयो आहे न तव्हां सुभाणे इलेक्शन रखो सुभाणे इलेक्शन रखो त ख़बर पइजी वेंदी जेके तव्हां नाला कटिया आहिनि जस तव्हां उनजी इलेक्शन करायो त तव्हां ख़बर पइजी वेंदी त कंहिं खटियो आहे सर इलेक्शन प्रोसेस हुयो कोन्हे सम्झो हिकिड़ी पहिरीं प्लान हुई उन्हनि जी उन बीदुर जी छो त जेके वोट कटिया विया आहिनि टीचर्स खे वोट जो राइट ॾिनो वञे भले उहो उन खे माना 2 महीना थिया हुजनि अपॉइंटमेंट जे लिहाज़ खां आइन असांजो इहो थो चए जंहिं हिकु दफ़ो सैलरी खई उहो एजुकेशन डिपार्टमेंट में उन खे वोट जो राइट आहे असां बार बार चवंदा रहियासीं दोस्तनि खे छो त तालके जी जेका सिटिंग बॉडी आहे उन खे लिस्ट मोकिलण जो जेको इख्तियार हूंदो आहे असां उन्हनि खे चयोसीं बाबा सभिनी टीचर्स खे जेको आहे राइट ॾियो उहे पंहिंजा वोट कास्ट करनि जेके 2 टीचर बीठा आहिनि ठीकु आहे मथां जेकॾहिं हथमी लिस्ट ग़लति आई आहे ऑब्ज़र्वर खे असां चयोसीं ऑब्ज़र्वर चयो त चए हाणे मुंहिंजे इख्तियार में कोन्हे जेका लिस्ट आई आहे उन्हनि ग़लति मोकिली आहे उन्हनि इहा तस्लीम कई चयो मथनि जेका लिस्ट मोकिली आहे चेयरमैन साहिबु वाइस चेयरमैन उन्हनि लिस्ट ग़लति मोकिली आहे चए हाणे लिस्ट ग़लति मोकिली आहे चए असांखे इहो इख्तियार कोन्हे बाबा तव्हांखे इख्तियार न आहे त बींग अ टीचर जेके सभु बीठा आहिनि असां एग्री था थियूं असां लिखत करे था ॾियूं हू बि लिखत करे ॾे छो त टीचर आहिनि न ॿई तव्हां सभु सुञाणो था जेकॾहिं उहे ॿई ॾियनि था एग्री था थियूं त भले वोट कास्ट करे वञी पर हुननि दोनों खे ख़बर हुई त बाबा जेको आहे असां जेकॾहिं हे 100 टीचर जेके बीठा आहिनि इन्हनि खे असां इख्तियार ॾींदासीं वोट कास्ट करण जो लाज़मी आहे असां जेको आहे हाराए वेंदासीं लिहाज़ा उन्हनि हथ सां प्री प्लानिंग करे हफ़्तो अॻु में हिकिड़ी लिस्ट माना उन्हनि पंहिंजी हथमी लिस्ट मोकिली जेका वरी उन्हनि खे माना वॉच कंदा रहिया ऐं कल्ह ताईं हालांकि कल्ह ताईं लिस्ट मोकिली हुई उन्हनि खे 2 धुरुनि ॾे उन खां पोइ लिस्ट जो तरीक़ेकार इहो आहे त बाबा तालके में लिस्ट उहा डिस्प्ले करणी हूंदी आहे हफ़्तो अॻु में उन्हनि काई तालके में लिस्ट डिस्प्ले कई कोन हुई इन में ज़ाहिर आहे हिकिड़ी प्री प्लानिंग माना थियल हुई उन्हनि जी ऐं उन्हनि हिकिड़ो हाईजेक कयो आहे इन खे इलेक्शन खे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां इलेक्शन खे क़बूल कयो था या न ॿी ॻाल्हि इहा त इन धांधली जो ज़िम्मेवार केरु आहे ऐं टीं ॻाल्हि इहा तव्हां हिनखे कानूनी तौर ते कहिड़े मामले में कहिड़े प्लेटफॉर्म ते खणी वेंदव चैलेंज कंदव या न इहो ॿुधायो सर ज़ाहिर आहे हिकिड़ी माना जेको धांधली आहे त उन खे त असां चैलेंज कंदासीं न हा साईं जाफ़र वोटनि जे एतिरो फ़र्क़ु न आहे जेकॾहिं 34 वोटनि जो फ़र्क़ु आहे छा रिकाउंटिंग कराए सघो था रिकाउंटिंग जी करे सघो था या इलेक्शन खे वञी असांजा जेके लिस्ट में नाला कटिया विया आहिनि उहो जेका ख़ासि करे उहे नाला हुजनि हा त उहो वोट कास्ट थिए हा त पोइ रिज़ल्ट जी ख़बर पए हा रिकाउंटिंग लाइ असां न चवंदासीं असांखे इहा क़बूल कोन्हे असां जेको आहे कोर्ट वेंदासूं ऐं इनखे चैलेंज कंदासूं ऐं उस्तादनि जा जेकॾहिं पूरी लिस्ट मुकमिल ॾिनी वञे त उन खां पोइ इलेक्शन थियणु इन लिस्ट में साईं कुझु उन्हनि जा बि उस्ताद हूंदा न उन्हनि जा बि उस्ताद हूंदा उन्हनि जा बिल्कुुल हूंदा असां इहो नथा चऊं सिर्फ़ु असांजा पर जेका अक्सरियत आहे उहा असांजा आहे इहे जेके वोटर उहा ई ॻाल्हि कयूं था सभिनी उस्तादनि खे ख़ुलासो ॾींदा
सवाल कयूं उन्हनि जा जवाब हाणे इहो ॿुधायो मां तव्हांखां पुछुमि त इन सॼी धांधली जो ज़िम्मेवार केरु आहे इहो त ॿुधायो न इन सॼी धांधली जो ज़िम्मेवार जेको आहे उहो आहे असांजो मर्कज़ी चेयरमैन गाज़ी खान जमाली आहे ऐं उन सां गॾु जेके हुनजी कमेटी आहे जेका उहा मेंबर ऐं सेक्रेटरी उहे ज़िम्मेवार आहिनि जॾहिं त असां हुनखे इंफॉर्म कंदा रहिया आहियूं ऐं तालके जी जेका आहे कमेटी इलेक्शन कमेटी उहो बि ज़िम्मेवार आहे इहे शयूं असां हुनखे लिस्ट ठाहे ॾिनी आहे जेका उहा लिस्ट मथे वई आहे उन मां पोइ बाद में कटिजी आहे असांखे जेका उहा न ॾिनी वई आहे त असां हुनखे ॾिसूं त के आया असांजा हुन में उस्ताद आहिनि या न आहिनि हुनजो ज़िम्मेवार सॼो असांजो इलेक्शन कमेटी जो चेयरमैन गाज़ी खान जमाली ऐं हुनजी टीम आहे भोटा साहब तव्हां ॿुधायो जेको आहे त हुननि इलेक्शन जॾहिं वॾी असांजी तारीख़ मुक़ररु थी आहे उन ॾींहं खां वॾी धांधली शुरू कई आहे जेका हिकिड़ी हुनजी कैंडिडेट हुई उहा ना आयल हुई उन खे जेको आहे सर्विस पूरी न हुई पूरी न हुजण जे बावजूदि बि जेको आहे उन खे जेको आहे कैंडिडेट करार ॾिनो वियो हुयो असां जेको आहे उहा रिजेक्ट कराईसीं ऐं हाणे बि जेका हिन लिस्ट असां खां पहिरियों जंहिं लिस्ट ते असां वोट फार्म भरिया हुयासीं उहा लिस्ट जेकी आहे उहा सीरियल नंबर चेंज करे उन मौजो तक़रीबन असांजा 350 वोट कटिया विया आहिनि जंहिंमें हुन जेको आहे असांखे अॼु ॾींहं ताईं अॼु इलेक्शन जो जेको टाइम हुयो 10 वॻे जेको आहे असांखे लिस्ट ॾिनी अथऊं असां हेसि ताईं परेशान बीठा हुयासीं त बाबा असांखे लिस्ट ॾियो लिस्ट हुननि खे हफ़्तो पहिरियों जी मिलियल हुई छो त हुन सिल्पूं कटे छॾियूं हुयूं सिल्पूं कटे उहो ज़ाहिर पियो आहे त हुन कंप्यूटर ते प्रिंट कराए उहो उस्तादनि खे सिल्पूं ॾेई विया त हे असांजूं सिल्पूं हे तव्हांजो वोट नंबर आहे ऐं असांजो वोट नंबर हुन सां मैच बि न थियो जेको पुराणी लिस्ट हुई उन सां माना हिन लिस्ट जेकी आहे पंहिंजी मनमस मानी सां जेको आहे लिस्ट असांजी ख़ारिज कराई आहे ऐं असांखे जेकी ख़बर पई आहे ज़रियनि बि ॿुधायो आहे त मीर हसन मार उन 2 लख रुपया ॾेई करे असांजा नाला कटराया आहिनि असां इन इलेक्शन कमेटी मर्कज़ी जेको आहे असां इन जेको आहे इलेक्शन खे नथा मञूं ऐं इंशाअल्लाह असां जेको आहे कोर्ट वेंदासीं ऐं असां जेको आहे इन सां पूरे सभिनी उस्तादनि खे जेको आहे वोट ॾियण जो हक़ ॾिनो वञे ऐं इलेक्शन ॿीहर करायूं मुंहिंजो नालो सरदार खान लखण आहे मां साईं जाफ़र संचारी उस्ताद आज़ाद इताद पैनल तां प्रेस सेक्रेटरी जी सीट ते जेको आहे मुक़ाबिलो कयो हुयो असांखे जेको आहे मुख़्तलिफ़ हरबनि सां इन इलेक्शन प्रोसेस जे दौरान जेको आहे हथकंडा इस्तेमालु कया विया धांधली जूं शुरूआतूं कयूं वयूं जंहिंमें वॾी में वॾी धांधली इहा कई वई त जेका ग़ैर हतमी लिस्ट असांजे हवाले कई वई उन में काफ़ी सीनियर उस्तादनि ऐं यंग टीचर्स जा नाला शामिल आहिनि जॾहिं आख़िरी हतमी लिस्ट जेका असां घुरंदा रहियासीं हुननि असांखे आख़िरी इलेक्शन जे ॾींहं ते सुबुह जो 9:30 वॻे हवाले कई आहे उन जॾहिं हतमी लिस्ट असांजे हवाले थी आहे त असांजा लॻभॻि 200 खां मथे जेके आहिनि उस्ताद पघारूं खणंदड़ IDs खुलियल आहिनि उन्हनि जूं उन्हनि खे वोट जे हक़ खां महिरूम कयो ग़ैर हतमी लिस्ट में जॾहिं उन्हनि जो नालो आहे काफ़ी उस्तादनि जो त पोइ छाजे करे इहा नाजाइज़ी कई वई त हतमी लिस्ट में उन्हनि जा जेका नाला कटिया विया जॾहिं त तव्हां असां सां इहो तइ कयो ज़ाब्ता अख़लाक़ में ऐं मथे बि कमेटी चयो त जंहिंजी ID न खुलियल आहे उन जो वोट न थींदो ऐं बाक़ी जंहिंजी ID खुलियल आहे पघार उनजी जारी आहे उनखे हर हाल में वोट जो हक़ ॾिनो वेंदो हाणे तव्हां हतमी लिस्ट खणो त हुननि 30 जून ते जेका अहिड़ा वोटर दाख़िल कराया आहिनि जंहिंजी ID बि न खुलियल आहे सो तव्हांजे साम्हूं आहे उन्हनि जो असां वटि सभु प्रूफ आहिनि ज़ाब्ता इख़लाक़ में हुननि ॿाहिरियों लॻायो त कंहिं बि वोटर खे हरासा न कयो वेंदो ॿाहिरियों जेको हिन उस्ताद न आहे ॿाहिरियां माण्हू जेके बि पॉलिटिकल आहिनि वर्कर या ज़ात जा आहिनि या को वॾेरा आहिनि असर रसूख उहे पोलिंग जे वेझो न अचनि दुनिया ॾिठो त सॼी लाखा बिरादरी जेको आहे पोलिंग खे जरगमाल कयूं चौधारी बीठी हुई ऐं पोलिंग अंदरि उहे वेठा हुया ऐं पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी सिकंदर लाखो साहब बाक़ाइदे विज़िट करे उन्हनि जी कैंप में ख़िताब बि कयो जॾहिं त मीर हसन महार जेको आहे उहो साबिक़ा दिल्ली सदर आहे उनजो घोटकी जी इलेक्शन में काई मुदाख़लत जेको आहे नथी ठहे पोइ बि उनजा पोस्टर्स यूज़ करे उन जेको आहे वेही करे पैसा ॾेई करे हथ सां जेको आहे हितां जी मुदाख़लत करे जेको आहे इलेक्शन तालका घोटकी जी खे हाईजैक कयो आहे जेका असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे असां मर्कज़ी इलेक्शन कमेटी खे इहा गुज़ारिश कंदासीं त हिन रिज़ल्ट खे विथहेल्ड कयो ऐं बाद में साफ़ शफ़ाफ़ जेका आहे उस्तादनि जी लिस्ट जारी करे हर उस्ताद खे वोट जो हक़ ॾेई करे तालके घोटकी में ॿीहर पोलिंग जेको आहे कराई वञे जेकॾहिं उहे न कराईंदा त बशमूल मर्कज़ी कमेटी तालके जी इलेक्शन कमेटी ऐं साबिक़ा जेको सदर ऐं जनरल सेक्रेटरी जंहिंजी ज़िम्मेवारी हुई
त उहो हर उस्ताद खे हक़ जो वोट ॾियनि उन्हनि इहा ज़िम्मेवारी पूरी करण में नाकाम थिया आहिनि तव्हांजी महिरबानी साईं ठीक है मेहरबानी हल भाई मैं मोबाइल दे ही जेके उस्ताद रहिया जी साईं दोस्तो ही जेके फेसबुक ते लाइव जेके दोस्त असांखे ॿुधनि पिया इन खां अॻु जेको आहे मेन प्राइमरी सिंधी स्कूल में जेको असां मौजूदु हुआसीं जिते जेको उस्तादनि जो इलेक्शन जो जेको आहे उहो हिकु रिज़ल्ट जेको अनाउंस कयो वियो हुयो अनाउंस कयो वियो हुयो ऐं उन रिज़ल्ट खां पोइ जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा उन्हनि जो मुखालिफ़ पैनल जेको आहे सैयद जाफ़र हुसैन शाह ऐं ॿिया उन्हनि जा जेके दोस्त आहिनि उहे हिन वक़्तु प्रेस क्लब घोटकी में मौजूदु आहिनि जिते उन्हनि जेका आहे उहा प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जेको आहे खटियल पैनल ते धांधलियुनि जा इल्ज़ाम हया आहिनि ऐं उन धांधलियुनि जो ऐं उन पूरी धांधलियुनि जो जेको ज़िम्मेवार उन्हनि करार ॾिनो आहे उन्हनि जेको मरकज़ी चेयरमैन जेको इलेक्शन कमेटी जो मरकज़ी चेयरमैन आहे उनखे उन्हनि करार ॾिनो आहे त उनजी जेको आहे बेजा मुदाख़लत ऐं उन्हनि जी जेको आहे हिकिड़े जेको उन पैनल खे इहा वधीक जेका आहे उहा सब्सिडी ॾियारण जे लाइ उन्हनि जेके हथकंडा इस्तेमालु कया उस्ताद इताद जेको आहे साईं जाफ़र शाह जे पैनल जा जेके दोस्त आहिनि उन सरदार लखणा ऐं सिराज अहमद दोंदू आहे कुझु ॿिया दोस्त आहिनि उन्हनि इहे बि इल्ज़ाम हया आहिनि त जेको आहे पोलिंग जेका आहे उहा उस्तादनि जे बजाए सियासी जेका आहे उहा उन में वॾी जेका आहे हिकिड़ी क़िस्म जी मुदाख़लत रही आहे पीपल्स पार्टी जे जनरल सेक्रेटरी मथां बि इल्ज़ाम हयो वियो आहे त हू सॼो ॾींहुं कैंप में जेको आहे उहो मौजूदु रही जेको उस्तादनि खे हिरासा कंदो रहियो आहे जॾहिं त उन्हनि सां जेके वाबस्ता उन्हनि जी ज़ात सां वाबस्ता माण्हू आहिनि उहे बि जेको आहे उहो उस्तादनि खे जेको आहे उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिरासा कंदा रहिया आहिनि ऐं जेको हाराईंदड़ पैनल आहे जेको इन इलेक्शन में आज़ादु उस्ताद पैनल आहे उन्हनि जो इहो चवणु आहे त असां हिन इलेक्शन खे जेको आहे कंहिं बि सूरत में नथा मञूं ऐं न ई इन इलेक्शन में जेको आहे उन वोटनि जी जॾहिं त जेको अक्सरियत तमामु थोरी आहे 34 वोटनि जो फ़र्क़ु आहे 34 वोटनि खे न जेको आहे रिकाउंटिंग वारे मरहले में वेंदा ऐं न ई जेको आहे इन इलेक्शन जे जेको रिज़ल्ट खे उहे मञण लाइ तयारु आहिनि उन्हनि जो इहो बि चवणु आहे त जेको हिन इलेक्शन जे ख़िलाफ़ु हू कोर्ट में बि वेंदा जेकॾहिं इहो उस्तादनि सां अदालो न थियो त कोर्ट में मर्कज़ी इलेक्शन कमेटी जो जेको चेयरमैन आहे जमाली साहिबु उनखे बि धुर बणायो वेंदो हिन वक़्तु जेका घोटके जी जेका सूरत हाल आहे इलेक्शन जेका प्राइमरी टीचर एसोसिएशन जी जेका इलेक्शन जेका थी गुज़री आहे उन इलेक्शन में उस्ताद ज़फ़रुल्लाह लाखो जो पैनल जेको आहे 533 वोट जेको खणी उन जेका कामयाबी हासिलु कई आहे जॾहिं त आज़ादु उस्ताद पैनल आहे जंहिंजे जेको उहिदेदारनि 499 वोट जेको आहे उन्हनि जेको आहे हासिलु करे सघिया आहिनि इहा तमामु वॾी जेको अक्सरियत न आहे 34 वोटनि जो जेको आहे हिकिड़ो फ़र्क़ु आहे पर ॿिन्हिनि ग्रुपनि में ॿिन्ही जेको पैनल्स में मुक़ाबिलो जेको आहे उहो इंतिहाई सख़्तु रहियो इन मुक़ाबले खे जेको आहे इंतिहाई दिलचस्पी चइजी सघिजे थो ऐं इन इलेक्शन जे जेके रिज़ल्ट अनाउंस करण बैदि हितां जा जेके हारजी वियल जेको पैनल आहे उहो प्रेस क्लब पहुची करे उन्हनि पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे उन एहतिजाज रिकॉर्ड कराए पेटीएल जी जेका मर्कज़ी इलेक्शन कमेटी आहे उन समेत घोटकी जे मक़ामी उहिदेदारनि मक़ामी जेका इलेक्शन कमेटी आहे उन ते बि जेको आहे हिकिड़ो धुर हुजण जो जेको उहो इल्ज़ाम लॻायो आहे वरी महिरबानी दोस्तनि जी जेके हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहिनि Gracias.